अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन, अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त मदई जी वेझो ॻोठ दीन मोहम्मद बिरोही जे रवासिन पारां मदई जी पुलिस जे मुबैना ज़ियातियुनि ख़िलाफ़ औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत एहतजाज। ताज मोहम्मद बिरोही, रोशन बिरोही, मसमात रहीमा ऐं ॿियनि पुलिस ख़िलाफ़ दाहींदे चयो त माइट ज़मीन ते कब्ज़ो कयूं वेठा आहिनि ऐं पुलिस खे पैसा खाराए असांखे बार बार बेइज़्ज़तो कराए रहिया आहिनि। असां ग़रीब आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, ये मुज़ाहिरीन जेके पुलिस खिलाफ एहतजाज करे रहिया आहिनि। असांजो दरख़्वास्त खणी नथो, असां क़ुरान शरीफ़ खणी विया मुंशीअ ॾे, असांजो ॾेर ज़ख़्मी, असांजो मुड़ुस, असां ऐं क़ुरानी को एक्शन बि नथो वठे। इहो इंसाफ़ काथऊं जो आहे, उनखे बि बद फ़ैसिले ते राज़ी करियो कम पुलिस जो न, इहे करे ई नथो। पैसे घुरे उन दुर खां इन दुर खां, ए ग़रीब काथऊं पैसे खणी अचे। सफ़ा ग़रीब पैसा कैसे घुरे? पुलिस घुरे मुंशी सिपाही सूबेदार पैसे छो पैसे जे लाइ सभु गॾु आहे। पैसे जो इज़त घणो आहे, इनखे इज़त न आहे, पैसे खे इज़त आहे। इहो ज़मानो इहो आहे न पैसे जो, गॾीअ जो ख़र्चा पैसो अॻिते का मत आहे। अल्लाह साईं ॾिसे थो ग़रीब खे इंसाफ़ ॾियण वारो को बि कोन्हे। नाज़रीन, बिरोही बिरादरी जे मुज़ाहिरीन मदई जी पुलिस ख़िलाफ़ वाराए पुल वटि टायरनि खे बाहि ॾेई सखर लाड़काणो रोड ब्लॉक करे छॾियो। हिननि DIG लाड़काना, SSP शिकारपुर ऐं वस वारनि अमलदारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे। नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त कोट दुरानी गढ़ी यासीन में स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानीअ खे सिंध हाई कोर्ट पारां ज़मानत मिलण जी ख़ुशीअ में जशन मल्हायो पियो वञे। ही मंज़र आहिनि गढ़ी यासीन जा, जेके स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जो अबाणू शहर गढ़ी यासीन आहे, जिते उन जे ज़मानत थियण जी ख़ुशीअ में जशन मल्हायो पियो वञे। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदो हलां त SSP सैयद पीर मोहम्मद शाह जी मदईजीअ में 46 सालगिरह बदरुद्दीन मीराणी जे मेज़बानी में शानदार तरीक़े सां मल्हाई पई वञे। साणस जी सालगिरह जो केक आफ्ताब मोहम्मद शाह जी अॻवाणी में कटियो पियो वञे। नाज़रीन, सालगिरह तकरीब में कमांडो पंवर, लाला एजाज शाह, मोर मक्सी, आफ्ताब मोहम्मद शाह, डॉक्टर रियाज़ मेहमान, इमामदीन बिरोही समेत वॾी तइदाद में शहरियुनि शिरकत कई ऐं साणस लाइ नेक बख़्ती ऐं वॾी जमार लाइ दुआऊं घुरियूं वयूं। नाज़रीन, अवां खे ख़बर ॾींदो हलां त पंवर वेलफेयर एसोसिएशन ज़िला शिकारपुर जो सदर डॉक्टर नियाज़ पंवर, कमांडो पंवर ऐं ॿियनि मुआज़िज़ीन ॻोठ मोहम्मद मुराद बिरोही पहुची पेटे अलिफ अॻवान यार मोहम्मद बिरोही जे भाउ ऐं सीनियर साफ़ी तौहीद बिरोही जे सहुरे जी वफ़ात ते साणुनि सां ताज़ियत कई। ज़िले शिकारपुर समेत सिंध भर जूं ख़बरूं ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो सचाई न्यूज़।